खैरपुर नाथन शाह में पुलिस खाते में नौकरियों न मिलण खिलाफ नौजवाननि हथन में प्ले कार्ड खणी मुज़फ़र अली आराई, मोहसन अली, कामरान अली, आबिद अली, अली लाखियर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि पुलिस खाते में मुकमल मेरिट जी लताड़ थी रही आहे। पैसा वठी अहिल नौजवाननि जे अरमाननि जो खून कयो थो वञे। हिननि चयो त 60 खां मथे मार्कूं खणंदड़ नौजवाननि खे नज़रअंदाज करे 40 ऐं 45 मार्कूं खणंदड़ खे नौकरियुनि जा आर्डर ॾिना विया आहिनि, जेका मुकमल मेरिट जी लताड़ आहे। हिननि मुतालबो कयो त पुलिस खाते में थींदड़ मेरिट जी लताड़ जो मुकमल नोटिस वठी अहिल उम्मीदवारनि खे आर्डर जारी कया वञनि। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज जो दाइरो वधाइण ते मजबूर थी वेंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त खैरपुर नाथन शाह में पुलिस खाते में नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ नौजवान हथनि में प्ले कार्ड खणी रोडनि ते निकिरी आया आहिनि ऐं उन्हनि जो चवणु आहे त मेरिट जी लताड़ कई पई वञे ऐं 60 मार्कुनि वारनि खे रहाए 40 ऐं 45 मार्कूं खणंदड़ नौजवाननि खे नौकरियुनि जा आर्डर ॾिना पिया वञनि। ये 40 ऐं 45 हज़ारनि खे पास करार ॾिनो वियो आहे। 70, 80, 90 हज़ारनि खे फेल कयो वियो आहे। नाइंसाफ़ी काथां जी आहे सर? जीअं CM सिंध, फारूक वज़ीर, दयाल अंजार, IG सिंध, CM सिंध, DIG हैदराबाद खे अपील था कयूं त हेॾी असां सां नाइंसाफ़ी छो आहे। 60, 70, 80 नौजवान मार्क खणंदड़ फेल आहिनि ऐं कुझु वेटिंग में आहिनि। 43, 45 वारनि खे ऑफर आर्डर मिलनि था। इहा किथां जी नाइंसाफ़ी आहे? मास्टर आहे 14 स्केल जो आर्डर खणे थो, पुलिस कांस्टेबल आहे 7 स्केल जी, उनखे रड़ाए उनजे बावजूद बि ऑफर आर्डर नथो ॾिनो वञे ऐं 90 मार्कूं अपर वारनि खे फेल कयो वियो आहे। इहा किथां जी आहे? असांखे नाइंसाफ़ी नामंज़ूर आहे। फारूक वज़ीर, दयाल अंजार, CM सिंध खे अपील था कयूं त डिस्ट्रिक्ट पुलिस में मुझे 82 मार्कूं आहिनि लिखत में रिटन टेस्ट जूं 43 वारा पास आहिनि, 47 वारा पास मां 82 वारा न वेटिंग लिस्ट में आहे न ई जेको मेरिट लिस्ट में नालो आयो आहे। थी में बि नालो न आहे जी नाइंसाफ़ी नामंज़ूर। IG सिंध खे इंसाफ़ असां घुरूं था IG साहिब खां असां इंसाफ़ थिए। 80, 82 वारा खयां वञनि, वेटिंग में रखिया वञनि, उन्हनि खे मेरिट में नालो अचणु उन्हनि जो ज़रूरी